भगवान विठल जी हिकड़ी प्यारी भक्ता हुई जंहिंजो नालो हुयो सखू। सब नास्तिक हुया, कोई भक्ति, कोई भजन, कोई भगवान के मनण वारो ना उनजो पति मने, ना उनजी सस, ना उनजो सहुरो। कोई भगवान जी भक्ति न करे, उल्टो इनके भी रोक टोक कन, कोई भजन न करण ॾींदो। ॾींहं रात भगवान जे प्रेम में रोंदी, ॾींहं रात प्रभु सां प्रेम कंदी, भाव सां। अच्छा, वॾी ॻाल्हि, अहिड़े माहौल में भी भगवान जी कृपा महसूस कंदी कि भगवान जी कृपा है। अरे इनमें केड़ी कृपा है, पति मारे तो पोइ भी चवंदी न भगवान जी कृपा है। सस तो एड़ी चित्ती मिली भाई, चवंदा आहिनि सास तो वही जो सास न लेने दे। चओ हरे राम। तव्हां मां भी कई वेठी हूंदियूं भाई सासू मां, तव्हां ॾिसजो। चओ हरे राम। चवंदा आहिनि सास तो वही जो सास भी न लेने दे। वाकई वो एड़ी हुई, सखूबाई जी जेकी ससु हुई वो एड़ी कि उनखे सॼो ॾींहुं परेशान करे, सॼो ॾींहुं कमु कराए उनखां, सॼो ॾींहुं हे भी कर हो भी कर। भक्तीअ ते कॾहिं सत्संग ते ग़लती सां हली वञे त उनखे उतो पकड़े ईंदी वापसि, और रस्ते ते घटवत ॻाल्हाईंदी, अपशब्द ॻाल्हाईंदी। पोइ घर अचे पति त उनखां उनखे खूब चिल्लाईंदी, खूब उनखे डांट ॾींदी। पति त हथ भी खणंदो। चओ हरे राम। पर सखूबाई कॾहिं भगवान के शिकायत न कई। अरे हिकु बार भी भगवान के न चयो कि प्रभु मां कहिड़ी ग़लती कई जो मूंखे अहिड़े घर में मोकिलियो अथई। चओ हरे राम। बस हिकिड़े वचन ते हली सखूबाई, तेरा भाणा मीठा लागे। कि प्रभु हे मुंहिंजा विठल, तू जेको भी कंदे मूंखे ख़बर आहे मुंहिंजे लाइ भलो ई कंदे, मुंहिंजे लाइ सभिनीनि खां जेको सुठी शइ, सुठो हूंदो उहो ई तू कंदे। ये वचन पालन करे सखूबाई भगवान सां प्रेम कंदी। एक बार जी ॻाल्हि, नदी जे साम्हूं कपड़ा पई धोए त कंहिं ॿुधायो कि भैया तोखे ख़बर आहे पासे में पंडरपुर आहे। अच्छा, पंडरपुर आहे भगवान जो ॾाढो पवित्र स्थान आहे, ॾाढो पावन स्थान आहे। उते हर एकादशी ते मेलो लॻंदो आहे। हाणे त विशेष एकादशी अचण वारी अथई, हरि प्रबोधनी एकादशी। उनमें तो लखन जी भीड़ ईंदी आहे भगवान जो दर्शन करण जे लाइ। असांजे गांव मां भी कई श्रद्धालु वेंदा। चओ हरे राम। तू नथी वञे? तू तो विठल सां ॾाढो प्रेम कंदी आहे। कंहिं अची ॿुधायो त सखूबाई जे अखियुनि में जल भरिजी आयो। ओॾी महिल ई प्रण कई, चई कुछ भी थिए मां त पंडरपुर जरूर वेंदुमि, भगवान जा दर्शन करे ईंदुमि। कॾहिं भगवान जा दर्शन ही न कया आहिनि। हेॾे पासे में रहां थी, पंडरपुर पासे में आहे, ऐं मां कॾहिं दर्शन न करण वई आहियां। मन ही मन वीचार थी वियो कि हाणे त मां पंडरपुर वेंदुमि। कंहिं अची चुगली करे छॾी घर में सस खे कि अरे हिते की तुंहिंजी नुंहुं अथई, उते त प्रोग्राम ठाहे वेठी अथई भाई। चओ हरे राम। ओॾे प्रोग्राम ठाहे वेठी अथई। कहिड़ा प्रोग्राम? चए थी कि मां भक्तनि सां संतनि सां पंडरपुर वेंदुमि, कथा कीर्तन कंदे कंदे, भजन कंदे कंदे, एकादशी उते मनाईंदुमि। ॾाढो गुस्सो आयो घर वारनि खे। तुरंत विया, उनजो पति तुरंत वियो, पकड़े वठी आयो। ॾाढो घटवत ॻाल्हाई। सस खे भी ॾाढो गुस्सो आयो। चई भैया हिनजो कहिड़ो भरोसो, मतां केॾी महिल हली भी वञे। हिन हिकु कमु करे, हिनखे रस्सीअ सां ॿधी छॾ। आंगन में घर जे पोइतों रस्सीअ सां ॿधी छॾी। चओ हरे राम। आंगन में ॿधी छॾियऊं। हो वरी भी चए थी कि माता तू जेको कमु चवंदी मां कंदुमि। पति देव तव्हां जेको चवंदव मां सभु तव्हांजी आज्ञा जो पालन कंदुमि, पर मूंखे भगवान जा दर्शन करण वञण ॾियो, मूंखे कथा कीर्तन में वञण ॾियो, बस इन में रोक टोक न कयो। उनखे ॾाढो घटवत ॻाल्हायूं। ससु चयो उनखे रोटी पाणी न ॾिजां, ऐं तेसि ताणी न खोलजां जेसि ताणी एकादशी न थी वञे। सभु पंडरपुर मां वापसि अची वञनि। पोइ उनखे 15 ॾींहं पिया। चओ हरे राम। भोजन न ॾियनि, जल न ॾियनि। हाणे सखूबाई रोअण लगी। अॼु जीवन में पहिरों बार उन भगवान खे शिकायत कई। अॼु ताणी कॾहिं कोई शिकायत न कई सखूबाई। पहिरों बार जीवन में भगवान के मथे ॾिसी ऐं भगवान के चवण लगी, छोरे कन्हैया, छो मुंहिंजा विठल, तोखे मुंहिंजे मथां एतिरी भी दया नथी अचे? अरे ठीकु आहे, परिवार तू नास्तिक ॾिनो, तुंहिंजो भजन नथा कनि, कीर्तन नथा कनि, सॼो ॾींहुं मूंखां कमु था कराइनि, मूंखे कोई शिकायत कोन्हे, मां सभु कंदुमि, पर घटि में घटि मूंखे भक्ति सां त न रोकनि।
कथा कीर्तन में त वञण ॾियनि। छा मां एतिरे बि लाइक़ न आहियां, मुंहिंजा एतिरा बुरा कर्म थियल आहिनि कि मां तुंहिंजे पंढरपुर न अची सघां? सॼो गांव वियो आहे तुंहिंजा दर्शन करण जे लाइ, गीत ॻाईंदे ॻाईंदे, भॼन कंदे कंदे, नचंदे नचंदे। छा मुंहिंजी इच्छा न थींदी मां बि पंहिंजे विठल जा दर्शन कयां? ॾाढे प्रेम सां, एॾी को शिकायत बि भॻवान की जेके कनि था भक्त, वो केॾे प्रेम सां था कनि, रोई रोई करे। कृष्ण घटि में घटि एतिरी कृपा त कर कि मां तुंहिंजा दर्शन करे सघां, मां बि भक्तनि सां कीर्तन कंदे कंदे तुंहिंजे दर ते अचां, मां बि ॻाईंदी ॻाईंदी अचां। छा कीर्तन कंदा भाई महाराष्ट्र वारा? जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। प्रेम सा माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा, कृष्ण विठ्ठल पांडुरंगा। हाँ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। गाओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। हे माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा, कृष्ण विठ्ठल पांडुरंगा। बोलो जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। आप गाओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय। सब बोलो, सभी गायो भाई। ओ माझा विठ्ठल पांडुरंगा, हाँ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा, गाओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल। गाओ हरि बोल। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। ओ माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ कृष्ण
हरि बोल गाओ। ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 जय जय विठ्ठल विठ्ठल। हरि बोल। हे माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 ओ माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, ओ कृष्ण विठ्ठल पांडुरंगा, कृष्ण विठ्ठल गाओ गाओ हरि बोल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 ओ जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। बोलो वृंदावन बिहारी लाल की श्री जय। कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ भाई, कथा याद है? कथा याद तो काथी पहुंची कि कीर्तन में खोइजी विया आहियो। जेॾीमहिल कीर्तन हलंदो आहे त असां ॾिसंदा आहियूं कई भाव में विभोर हूंदा आहिनि, कई ॾाढे प्रेम सां कीर्तन कंदा आहिनि, कई संगत जे अखियुनि मां कई प्रेम में खोइजी वेंदा आहिनि। उन्हनि खे लॻंदो आहे बसि असां आहियूं ई न भाई न प्रांगण में, न हॉल में, खोइजी वेंदा आहिनि। उन्हनि खे ॾिसी ईअं लॻंदो आहे कि जेकर इन्हनि जो कुझु 1% ई भॻवानु असांखे ॾेई छॾनि प्रेम, त वॾी कृपा थी वेंदी। चओ हरे राम। जेके खोइजी था वञनि, जेके सुध बुध, जिन खे ध्यानु ई कोन्हे कि असां काथे आहियूं, किथे वेठा आहियूं, अहिड़ो ई कीर्तन कयो सखू भाई। चओ हरे राम। भॻवान खे अॼु शिकायत बि कई कि घटि में घटि मूंखे अहिड़े परिवार में त मोकिलिया प्रभु जेके भक्ति कथा कीर्तन जो सत्कार कनि, मर्यादा सम्झनि, जेके मूंखे भक्तिअ में रोक टोक न कनि। शिकायत कई त भगवान जी शिकायत ॿुधी भाव विभोर थी विया। प्रभु कथा में लिखियल आहे भगवान रही न सघिया। भगवान तुरंत तैयारी कई। माता रुक्मणी पुछे थी भगवान को कि प्रभु काॾे था वञो? तॾहिं भगवान छा चयो ख़बर अथव? भगवान चयो मां पंहिंजे भक्त जा दर्शन करण थो वञा। चओ हरे राम। अरे भगवान तो वो है ना जिनके दर्शन भक्त करते, पर भगवान यहां कह रहे हैं कि मैं जा रहा हूं अपने भक्त के दर्शन करने। माता रुक्मणी पूछी थी प्रभु केर केड़ो भक्त? तॾहिं भगवान चवनि था हा हिकिड़ी मुंहिंजी भक्त आहे सखू बाई, उन वटि वञा थो। भगवान हली आया। हिकिड़ो भगवान बढ़िया साधारण रूप धारण करे उते पहुता। भगवान अची करे सखू बाई खे हिलायो। अहिड़ी हालत हुई कुछ ॾींहंनि खां उन जल बि न पीतो, भोजन बि न खातो। घर वारा रुगो मार पीट कंदा हुया उन सां, अपशब्द ॻाल्हाए हली वेंदा न। भोजन ॾिनो न पाणी ॾिनो। भगवान आया हिकिड़े बढ़िया सुंदर रूप धारण करे स्त्री जो। उते अची करे भगवान चवनि था ओ सखू भाई, धीरे सां ओ सखू भाई। हा तूं केरु आहे भाई? छा थी वियो? तोखे भगवान जे दर्शन जे लाइ पंढरपुर वञिणो आहे?
जी हा वञण त चाहियां थी पर घर वारनि ॿधी छॾियो आहे। तुरंत भगवान बंधन खोलिया। बंधन खोलण त भगवान जो ई कमु आहे। भगवान तुरंत बंधन खोलिया, चवनि था हाणे तूं वञ भाई, जल्दी वञ, तूं आजाद आहे, डुक पाए वञ। अरे पोइ हिते केरु बीहंदो? मुंहिंजे घर वारा मूंखे न ॾिसंदा त पंढरपुर ताणी बि पहुची वेंदा मूंखे मारण जे लाइ। भगवान चवनि था हितां जी चिंता तूं न कर, तूं वञ, जल्दी वञ। उहो संत भक्तनि जी मंडली वञई थी, उन्हनि सां गॾु हली वञ। सखूबाई तुरंत डुकी, तुरंत थोरो बि वीचार न कयो, संतन भक्तन सां हली वई। वरी जय जय विठल, जय जय विठल कंदे कंदे पंढरपुर पहुची वई। हिते भगवान पंहिंजो पाण खे ॿधी छॾियो, सखूबाई जो रूप धारण करे। चओ हरे राम। पति रोज ईंदो, रोज कुछ घटि वधि शब्द ॻाल्हाईंदो, भोजन न ॾे। हिकु ॾींहुं पतीअ खे बि दया आई कि भैया हाणे हिनखे खोले छॾियूं, ख़बर न आहे एॾनि ॾींहंनि खां भोजन बि न खाधो अथई, जल बि न पीतो अथई, कुछ थी न वञे। पति आयो, चई तुंहिंजे मथां दया थी अचे। कंहिंखे थो चए? भगवान खे। हाँ, सखूबाई जे रूप में केरु बीठा आहिनि भैया? श्री भगवान बीठा आहिनि। भगवान विठल अची बीठा आहिनि। उन्हनि खे चई तो तुंहिंजे मथां दया थी अचे। अची भगवान जी रस्सी खोली। कई संत ॿुधाईंदा आहिनि, असांखे त ॿुधाइण में बि भउ थींदो आहे। चवंदा आहिनि कि 3-4 ॾींहं भगवान सखूबाई जे रूप में बीठा हुया न, त हुनजो पति अची करे डंडनि सां मारींदो त भगवान डंडनि जी मार बि सहन कंदा। चओ हरे राम। हिकिड़ा संत चवंदा आहिनि, हा छो न सहन कंदा, जॾहिं भगवान जे प्रेम जे ख़ातिर सखूबाई मार खाधी आहे, त पोइ सखूबाई जे प्रेम जे लाइ भगवान बि मार खाधी त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। भगवान सोचो, जंहिंजे इशारे सां प्रलय थी वञे, उहे भगवान पंहिंजे भक्तनि जे लाइ डंडा बि था खाइनि। 4 ॾींहं पोइ जॾहिं रस्सी खुली, पति घर अंदर वठी आयो त ससु त ससु हुई, त उन तुरंत ओॾी महिल ई गुस्सो कयो, हा वञ, जल्दी वञ, रसोई में वञ, भंडारे में वञ, भोजन ठाहे सभिनीनि जे लाइ। अॼु भंडारो ठाहियो भगवान पंहिंजे हथनि सां। भगवान भंडारो ठाहे करे जेॾी महिल थाली परोसे सभिनीनि खे ॾिनी, हिकु हिकु कौर जेॾी महिल, हिकु हिकु गिरो जेॾी महिल उन्हनि खाधो परिवार वारनि, त सभिनीनि हिकु साथ सखूबाईअ खे ॾिठो कि अरे एॾनि सालनि खां तूं रोटी थी ठाहे, पर अॼु भोजन में जबरदस्त स्वाद आहे। चओ हरे राम। अॼु त जबरदस्त स्वाद आहे। जीवन में, कथा में लिखियलु आहे, जीवन में पहिरियों बार उनजी ससु बहू चयो सखूबाईअ खे, बहू भोजन त जोरदार ठाहियो अथई। भगवान मनी मन चवंदा, हा भैया त्रिलोकीनाथ तव्हांजे लाइ भंडारा ठाहींदो त स्वाद कीअं न ईंदो। चओ हरे राम। जंहिंजे साम्हूं 56 भोग पिया हूंदा आहिनि सदाई, उहो तव्हांजे लाइ अची भंडारा ठाहींदो त भैया स्वाद कीअं न हूंदो। अॼु भाव बदिलजी विया परिवार वारनि जा। जेकी ससु ॾींहुं राति उनखे कमु कराईंदी, अॼु उनखे चवण लॻी थोरो तूं आराम बि कर। चओ हरे राम। थोरो आराम बि कर। गॾु विहारण लॻी उनखे, भाव बदिलजी विया। पति जेको प्रेम न कंदो, कॾहिं पतीअ जो प्रेम न मिलियो सखूबाईअ खे, उहो पति बि प्रेम करणु लॻो। चओ हरे राम। अरे हिकु ई ॾींहं में भगवान पूरी दशा बदिले छॾी घर जी। सभु प्रेम करणु लॻा सखूबाईअ सां। भगवान सब नेम निभाया, सब नेम। जूठा बासण भी धोईंदा भगवान, कपड़ा लट्टा भी धोईंदा, गृहस्थ जा जेके कम थियन, परिवार जा जेके कम हुजन, भगवान सब कंदा सखूबाई जे चलते। और सखूबाई पंढरपुर पहुती, कीर्तन कंदे कंदे भगवान विठल जा उन पहिरों बार जॾहिं दर्शन कया, तो अहिड़ा दर्शन कया कि अखियुनि में केवल आंसू हुया, भगवान नजर न पिया अचनि। चओ हरे राम। वो बार बार गोड़ा पंहिंजा उघी करे भगवान जा दर्शन करण लगी, भगवान के निहारण लगी। पो तो उते ही नचण भगवान जे कीर्तन में खूब नची, खूब नची। मनी मन प्रण करे वतो कि हाणे मां पंढरपुर छॾे काॾे न वेंदुमि, पंहिंजे घर भी न वेंदुमि। चओ हरे राम। मनी मन प्रण थियो। हिते वीचारा भगवान चिंता में पइजी, अरे वापस न ईंदी त जीवन भर नौकरी करणी पवंदी भैया हिते। हाँ, जीवन भर भोजन भंडारा ठाहिणा पवंदा। सखूबाई चयो बस हाणे मां पंढरपुर छॾे न वेंदुमि। नचण लगी, ॻाइण लगी। अंत त ईअं थियो कि नचंदे नचंदे, ॻाईंदे ॻाईंदे भगवान के जेॾी महिल हुन प्रणाम कयो त पोइ सखूबाई उथी न। चओ हरे राम। उते ही पंहिंजा प्राण छॾे छॾिया। भक्तजन आया, उन्हनि ॾिठो कि भैया कंहिं भक्ता हिते अची प्राण छॾिया आहिनि। सब सखूबाई के प्रणाम करण लगा, उन्हनि जे शरीर के, कि ॾाढी महान आहे जे भगवान जे धाम में पंहिंजो शरीर जो त्याग कयो आहे। कुछ ब्राह्मण आदि उते हुया, उन्हनि
अंतिम संस्कार भी कयो सखूबाईअ जो। उन्हनि मां हिकिड़ो ब्राह्मण हुयो जेको उन ई नगर जो, जंहिं नगर जी सखूबाई हुई, उहो सुञाणे वियो कि हे त असांजे नगर जी भक्त आहे, इन जो नालो त सखूबाई आहे। अंतिम संस्कार थी वियो। चओ हरे राम। ऐं हिते वीचारा भगवान उहे भक्त जे ख़ातिर, पंहिंजे सखूबाईअ जे ख़ातिर सभु कर्म करे रहिया आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। भगवान सभु था कनि। पति जीअं तो चए भगवान कनि था, ससु जीअं थी चए भगवान कनि था, चुपचाप कनि था। सभिनीनि जो प्रेम थी वियो आहे। हाणे माता रुक्मणीअ ॾिठो वैकुंठ मां कि अरे ए सखूबाई त पंहिंजो शरीर, पंहिंजो चोलो त्याग करे छॾियो आहे, ऐं हिननि ब्राह्मण ते हिन जो अंतिम संस्कार बि करे छॾियो आहे। कथा में चवनि था कि सिधो रुक्मणी माता आई मुक्तिधाम शमशान घाट ते, जाते सखूबाई जी चिता जली रही हुई। वो हड्डियूं खणी खणी करे, समेटे करे, इकट्ठो करे, ऐं भगवान खे प्रार्थना कई। कंहिं? माता रुक्मणी प्रार्थना कई ऐं कृपा कई माता रुक्मणी, त सखूबाई वरी जीवित थी वई। चओ हरे राम। वरी जीवित थी वई। शरीर जो त्याग करे चुकी आहे सखूबाई, पर माता रुक्मणी उन्हनि खे वरी जीवित कयो। माता रुक्मणी जा दर्शन कया, सखूबाई धन्य थी वई। माता अॼु तव्हां कृपा कई अथव, दर्शन ॾिना अथव। माता रुक्मणी चए थी हाणे तूं बि हिकिड़ी कृपा कर। छा थियो? मुंहिंजो पति तुंहिंजे घर में मज़दूरी तो करे भैया। चओ हरे राम। मूंखे चई विया कुझु ॾींहंनि में ईंदुमि, ॾाढा ॾींहं थी विया आहिनि, वापसि न आया आहिनि। तूं बि मूं ते दया कर, तूं जल्दी वापसि पंहिंजे गांव वञ त मुंहिंजो भगवान, मुंहिंजो पति घर वापसि अचे। सखूबाई रोअण लॻी। चई अच्छा, वो सखी, वो गोपी जेकी आई उहे भगवान आहिनि, भगवान विठल आहिनि? चई हा, उहे तुंहिंजे लाइ आया। तुंहिंजी इच्छा हुई न पंढरपुर वञी भगवान जा दर्शन कयां? हा, त उहो कामना पूरी करण जे लाइ भगवान तुंहिंजे घर नौकरी था कनि, भगवान तुंहिंजे घर जा सभु कम था कनि। जल्दी वञ, जल्दी वञ। सखूबाई डुकंदी आई। जीअं ई सखूबाई आई त भगवान अंतर ध्यान थी विया। चओ हरे राम। सखूबाई जीअं आई घर में, घर जा माहौल ॾिठई त ॾिसण लॻी। चई इहो उहा ई ससु आहे जेकी मूंखे मारंदी, जेकी मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदी, इहो उहा ई पति आहे? सभु हाव भाव बदिलजी विया आहिनि। हे त सभु प्रेम था कनि। हाणे मूंखे प्रेम सां सॾु था कनि, बहुरानी बहुरानी था चवनि, प्रेम सां गॾु विहारे खाराइनि था। कॾहिं उन्हनि रोटी न पुछी मूंखां जीवन में। इहे उहे ई आहिनि। इहे त सभु मुंहिंजे भगवान विठल जो कमाल आहे। सखूबाई पंहिंजे दिनचर्या में लॻी वई। हाणे उहे ब्राह्मण हिकु ॾींहुं वापसि आयो, जंहिं संस्कार कयो अंतिम संस्कार। उन सोचियो भैया मां भक्ता जी घर में वञी जानकारी त ॾियां कि तव्हांजी जेकी बहुरानी आहे उहो शरीर छॾे चुकी अथव, गोलोक पधारे चुकी अथव, भगवान जे निज धाम हली चुकी अथव भाई। उहा वञी जानकारी त ॾियां। जीअं ई उहो वीचारो ब्राह्मण पहुतो, जीअं ई ॾिठई कमु केरु थी करे? कहिड़ी बाई? सखूबाई कमु थी करे। तो हैरान, अरे ये तो हिते वेठी आहे भाई, कोई डबल रोल त न आहे? ॿ भेनरियूं त न आहिनि जुड़वा पाण में? घर जे वॾनि खे सॾु कई। चई साईं मां तव्हांखे जानकारी ॾियणु आयो कि तव्हांजी जेकी नुंहुं आहे सखूबाई, उहो हुते कीर्तन कंदे कंदे उन पंहिंजा प्राण त्याग कया आहिनि। उहो ससु आई ॿाहिरि। चयो ओ पंडित जी छा था चओ? असांजे बहुरानी जे ख़िलाफ़ इहो कुझु बि न ॻाल्हायो फालतू। हे साम्हूं त बीठी आहे तव्हांजे। जी हाँ, मां बि ॾिसी आश्चर्य थो कयां कि साम्हूं कीअं बीठी आहे। मूंखे त लॻे थो कोई भूत वूत हूंदो। चओ हरे राम। हा, कथा में लिखियल अथव। चवनि था मूंखे त लॻे थो कोई प्रेत तव्हांजे घर में आयो अथव हिन जे, छो जो हे त मुंहिंजे साम्हूं हिन प्राण त्याग कया रे। पंहिंजे हथनि सां मां हिन जो अंतिम संस्कार कयो आहे। उहा ई जानकारी तव्हांखे ॾियणु आयो। तॾहिं घर वारनि सम्झी विया कि भैया हे ब्राह्मण त कूड़ न ॻाल्हाईंदो। सखूबाई खां पुछो पुट सच ॿुधाए हे छा थो चए? सखूबाई हथ जोड़े अखियुनि में जल भरे चए थी कि हा हा ये सही तो चए। अरे तू वही हुई है पंढरपुर? हाँ, मां तो कई ॾींहं रही आया पंढरपुर में। उते कीर्तन करे करे तो मुंहिंजा प्राण भी निकिरी विया, छो जो मां इहो ई भगवान खां घुरियो कि प्रभु तव्हांजे चरणनि में, तव्हांजे धाम में मुंहिंजा प्राण निकिरनि। हाँ, मां कई ॾींहं उते रही करे भजन कयो आहे। अरे तूं जो ओॾे वई है त हिते केरु हुयो? हिते असांजी सेवा केरु पियो करे? असांखे भोजन केरु पियो खाराए? असांजा जूठा बासण केरु पियो मले? असांजा लटा कपिड़ा केरु पियो धोए? तुंहिंजी जॻह ते केरु हुयो भाई?
तॾहिं सखूबाई रोई करे चवण लॻी, माता उहो ॿियो कोई न, मां जंहिंजा दर्शन करण पंडरपुर वई हुयमि, उहो पंडरीनाथ, उहो भॻवानु विठल अची करे तव्हांजी सेवा करे वियो आहे। उहो भॻवानु पाण आयो मुंहिंजी ख़ातिर, उहो तव्हांजी सभु सेवा करे वियो आहे। उनखे तव्हां कई ॾींहं ॿधी रखियो, कई बार उनखे मारियो, कई घटि वधि शब्द ॻाल्हाया, पर मुंहिंजी ख़ातिर तव्हांजो सभु सही वियो आहे। चओ हरे राम, चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ये ॻाल्हि ॿुधी करे घर वारा बि बदिलजी विया। जेके कॾहिं भक्ति न कंदा, जेके कॾहिं सत्संग ते न वेंदा, जेके कॾहिं भॻवान खे न मञींदा, उहे पोइ हाणे भक्ति करणु उन्हनि शुरू कई। उहे भॻवान जे लाइ रोअण लॻा कि असां केॾा पापी आहियूं कि भॻवान आया, असां एॾो उन्हनि ते जुल्म कयो, भॻवान खां कमु कराया, भॻवान खे घटि वधि ॻाल्हायो, भॻवान खे ॿधी रखो। अरे जेको भॻवान सभिनीनि खे ॿधी रखंदो आहे, उनखे असां ॿधी छॾियो। रोअण लॻा, रोअण लॻा। सखूबाई चयो, हाणे बि देरि नथी अथव, भजन करे वठो, भजन करे वठो, बसि भॻवान खे प्रार्थना करे वठो। रोज प्रार्थना कई भॻवान खे सखूबाई। कहिड़ी प्रार्थना बाई? कि प्रभु हे जीवन तव्हांजे नाले आहे, हे जीवन जेको बि आहे प्रभु भक्तीअ में गुज़रे, तव्हांजे चरणनि में गुज़रे, असां तव्हांजा बण